रहमानिर रहीम। वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका ضالًا फहदा ववजदका आइलन फअगना फअम्मा الयतीम फला तक़हर वअम्मा الसाइल फला तन्हर वअम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। वक़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम वाजिबुल एहतराम हज़रत सैयद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया, बिरादर अजीज मौलाना मोहम्मद इसहाक लगारी साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोट की, स्टेज से मौजूद अकाबिर उलमा इकराम, ओहदेदारान जमीयत उलमा इस्लाम, पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मुजराए एजाज है जो आदिलपुर जे हिन सालाना इज्तिमा में अवासा शरीक आया। दुआ करियां थो त रब ताला तमाए असांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूली असां सरफराज़ फरमाए। तबीयत जे नासाज़ी जे करे शायद लंबी चौड़ी गुफ्तगू न करे सघां। मुख्तसर वक्त में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां थो। अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे सिर्फ पैदा न कयो बल्कि रब करीम कायनात के मखलूक़ात मां इंसानन के अशरफुल मखलूक़ात बनायो। जानवर बेहन, जिन्न बेहन, चरिंद बेहन, परिंद बेहन, लेकिन अल्लाह साईं अशरफुल मखलूक़ात जो ताज इंसानन जे मथे ते रखियो। छो अल्लाह साईं इंसान के अशरफुल मखलूक़ात छो बनायो? इन जे करे तो वञी ज़िना करे, इन जे करे जो वञी शराब पिए, इन जे करे तो वञी चोरी करे, इन जे करे तो वञी करे माण्हुनि जे इज्जतुनि में हथ विझे, इन जे करे जो वहशी दरिंदो बणजी करे 4 सालन जी मासूम न्याणीअ जी इज्जत लुटे न। भला इन जे करे त सुबुह जो निंड मां उथे त बनीअ में सॼो ॾींहुं, फजर निंड में, ज़ोहर बनीअ में, असर यारनि में, मगरिब टीवीअ में, ईशा वरी निंड में। इन जे करे त दुकान माशाअल्लाह हिका त बकीअ थियनि, सॼी ज़िंदगी न फिक्र में गुज़ारे। 5 पैसा ज़मीन, 8 पैसा, 10 पैसा कीअं थींदी ज़िंदगी न फिक्र में गुज़ारे। पुट खे मोटरसाइकिल कीअं वठी ॾियां, कार कीअं वठी ॾियां, नौकरी कीअं वठी ॾियां, भले स्कूल जी, यूनिवर्सिटी जी, कॉलेज जी फीस कीअं भरियां, सॼी ज़िंदगी इन में गुज़ारे। इन जे करे रब अशरफुल मखलूक़ात बणायो। बल्कि अहिड़नि माण्हुनि जे लाइ उलमा इकराम स्टेज से मौजूद हैं, बल्कि अहिड़नि माण्हुनि जे लाइ
जेका जिंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्म जो उपतर था गुजारे, जिन जिंदगी जो मकसद पैसा नौकर बनाया, जिन जिंदगी जो मकसद ऐसे इशरत बनाई, जिन जिंदगी जो मकसद बन्नी बनाई, जिन जिंदगी जो मकसद कूड़ शराब शबाब बनायो, जिन जिंदगी जो मकसद बैंक बैलेंस औलाद नाज़न नखरन के बनायो, इलन जलाई तो रब नहीं कुरान में फरमायो, जे कुरान में रब इंसान जला फरमायो तो इंसान अशरफुल मखलूकात है, इन सागे इंसान जलाए जेको जिंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्म जो उपकर थो गुजारे। रब सागे ही कुरान में फरमायो उलाइका कल अनआम बल हुम अज़ल, ये इंसान ना है, कोई ये जानवर है, जानवर रुको रब इने जो तो जानवर के बुजुर्ग इन आयत जी तफसीर में वाह जो जुमलो लिखियो तो जरे रब इन जे लाइ चयो ये जो शराब था पियन, जिना था कन, चोरी था कन, कूड़ था ॻाल्हाइनि, धोखो था ॾियनि, या ये कम नथा कनि, सॼेड़ी पंहिंजे कम सां कमु ॿनीअ में, दुकान में, कारोबार में, मैदान ते नथा निकिरनि, मस्जिद जे तरफ़ नथा अचनि, मदरसे जे तरफ़ नथा अचनि, दीन जे तरफ़ नथा अचनि, जेका ग़रीबनि मिस्कीननि हौरनि मज़दूरनि जे लाइ मैदान में नथा निकिरनि, जेका दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी नथा कनि, इन्हनि जे लाइ रब फरमायो उलाइका कल अनआम, बन्नीअ में बीठल हर काईंदड़ गऊं ढोगर ढगो भी बराबर आ, तो इहो हमरा भी बराबर आ, तो ढोर ऐं जानवर में ऐं इन में कोई फर्क कोन्हे, कोई जानवर ऐं इहो बराबर है, अल्लाह कुरान में तो फरमाए। के बुजुर्ग ने सुठो नुक्तो लिखियो त जॾहिं अल्लाह से फरमायो न उलाइका कल अनआम, ये इंसान ना है, ये जानवर है, जानवरन अल्लाह के दाह ॾिनी, मौला नाफरमानी तो तुझी कई थो, मौला नाफरमानी तो मदीने जे मीर जी कई थो, मौला पुठी तो कुरान के ॾिनी थो, मौला ये जिंदगी तो जानवरन वांगुर पाण पंहिंजी मर्ज़ी सां बन्नीअ में तो गुज़ारिन, हिननि जी तरजीह त दुकान बैंक बैलेंस ऐं औलाद जा नखरा आहिनि, मौला तुझी नाफरमानी कई थो, असां सां छो थो मिलाए, जानवर अल्लाह के दाह ॾिनी, मौला ना फरमान तुंहिंजा मिलाइन वरी असां सां तो, रब फरमायो ठीक था चओ, रब जानवरनि खे जो ठीक था चओ उलाइका कल अनआम बल हुम अज़ल, ये जानवर ना है, ये जानवरनि खां भी बदतर है। कुरान जी आयतुनि जो तर्जुमो, कुरान जी आयतुनि जो मफ़हूम आ, ये जानवर ना है, ये जानवरनि खां बदतर है। असा के रब ये जवानी हे अखियों हे कन्न हे ज़बान हे रब ताकत इन जे करे कोन ॾिनियो है, तो असा बन्नीअ में वक्त गुजारियो, दुकान में वक्त गुजारियो, हे जवानी हे ताकत रब इन जे करे कोन ॾिनियो, तो लोकड़ कमाए करे बच्चन जो जरूरत पूरी कयो, हे रब जवानी इन जे करे ॾिनियो है, तो मैदान ते निकरी करे पंहिंजी जिंदगी भी अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक गुजारियो, तो माण्हुनि खे भी अल्लाह जे रसूल जे दीन जे तरफ़ करियो। अॼु असांजो मक़सद इहो आहे, असांजे इन्हनि जलसनि जो मक़सद इहो आहे, इन्हनि कॉन्फ्रेंसनि जो मक़सद इहो आहे, सॼो ॾींहुं घुमंदा था वरितऊं, न निंड रहे न सुकून आहे। काफ़िर बि सहाबा इकराम खां पुछंदा आख़िर थियो छा अथव, आख़िर तव्हांखे निंड छो नथी अचे, आख़िर तव्हांखे आराम छो नथो अचे, आख़िर तव्हांखे सुकून छो नथो अचे, न ॾींहुं था ॾिसो न राति था ॾिसो, न गर्मी था ॾिसो न सर्दी था ॾिसो, न बर्फ़ बयाबान था ॾिसो, न समंदर ऐं दरिया ऐं पहाड़ था ॾिसो, पूरी दुनिया में हलंदो था वरितो। मके जा काफ़िर सहाबा इकराम खे चवंदा हा आख़िर चाहियो छा था, आख़िर तव्हांजी ज़िंदगी जो मक़सद छा है, आख़िर ये बजट का छा जे लाइ था कयो, आख़िर तव्हांखे घर में वेहण छो नथो अचे। सहाबा इकराम जा उहे लफ़्ज़ खुदा जो कसम सोन जे पाणीअ सां लिखण जे मुतराद आहे। सहाबा इकराम खां जॾहिं काफ़िर इहो सवाल कंदा हा
हज़रात सहाबा इकराम उन्हनि खे चवंदा हा असांजी ज़िंदगी जो मक़सद ई हुआ असां न बरपर था ॾिसूं न बयाबान था ॾिसूं न सर्दी था ॾिसूं न गर्मी था ॾिसूं न ॾींहुं था ॾिसूं न राति था ॾिसूं असांजे ज़िंदगी जो मक़सद ई हुआ लिनुख़रिज अल-इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद माण्हुनि खे माण्हुनि जे ग़ुलामी मां कढो माण्हुनि खे वॾेरनि मोहतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि जे ग़ुलामी मां कढो माण्हुनि खे औलाद जे ग़ुलामी मां कढूं माण्हुनि खे दुकान जी बंदीअ जे ग़ुलामी मां कढूं आयो यादि आयो अॼुकल्ह गुलाम ईअं आया कोन्हे सहाबा इकराम चवंदा हा लिनुख़रिज अल-इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद त असांजे ज़िंदगी जो मक़सद ई हो माण्हुनि खे माण्हुनि जे ग़ुलामी मां कढी करे अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो ग़ुलाम बणायो माण्हुनि खे लात जी मनात जी उस्सा जी ग़ुलामी मां कढी करे माण्हुनि खे छॾनि कंडनि नंढनि कब्रनि जे ग़ुलामी मां कढी करे अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे ग़ुलामी जे तरफ़ वठी अचो अॼु असांजे बि जलसे जो मक़सद इहो आहे असांजे हिन कॉन्फ्रेंस जो मक़सद इहो आहे लिनुख़रिज अल-इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद माण्हू माण्हुनि जे बंदगी मां निकिरनि माण्हू नवाबनि सरदारनि ख़ाननि मोहतारनि जे ग़ुलामी मां निकिरनि माण्हू अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे ग़ुलामी जे तरफ़ मोटी अचनि छा पियो थिए तव्हांजे घोटकी में छा पियो थिए तव्हांजे पाड़े वारे ज़िले में छा पियो थिए सभु न्याणियुनि वारा आहियो मां बि न्याणियुनि वारो अल्लाह सभिनी जे न्याणियुनि जी इज़तुनि जी हिफ़ाज़त करे कॾहिं उथंदो कॾहिं सुजाग थींदो अॼु पराई न्याणी जी इज़त लुटी आहे 4 सालनि जी तव्हांजे कन ते जूं बि नथी रिंगे तव्हांजो रूह बि नथो तड़पे छा इंतज़ार था कयो सुभाणे त इहे दरिंदा असांजे घरनि में बि पहुचनि बचो छा अछो लट्टो अट्टो सभु कुझु खसिजी वियो न रोज़गार आहे न नौकरी आहे न बिजली जा बिल थो भरे सघे न गैस जा बिल थो भरे सघे न बच्चे खे न्याणीअ खे के चङे स्कूल में थो पढ़ाए सघे न औलाद खे के चङे अस्पताल में इलाज थो कराए सघे सब कुछ लुटजी फुरजी वियो बच्चो इज्जतूं आहिनि हाणे इज्जतुनि ते बि हमला आहिनि नंगनि अगनि ऐं टंगनि ते बि हमला आहिनि सिंध ते बि हमला आहिनि पाकिस्तान ते बि हमला आहिनि मस्जिद ऐं मदरसे बड़ी ऐं पटके ते बि हमला आहिनि आख़िर आदिलपुर वारा इंतज़ार कहिड़े में आहे कॾहिं जागंदे कॾहिं उथंदे जॾहिं लोढ़ा सभु लताड़जी वेंदा तॾहिं उथंदे जॾहिं मथे खां पाणी गुज़री वेंदो तॾहिं उथंदे तव्हां छा था सम्झो त साईं अब्दुल क़यूम हालेज बि इक़्तिदार जे लाइ इलेक्शन में थो बीहे था ये MNA MPA करे ॾिसो न त साईं जे साम्हूं कीअं कोॾा फयूं वेठा आहिनि उस्ताद शागिर्द जे साम्हूं ईअं न वेहंदो आहे जीअं इहे तव्हांजा MNA MPA असांजे साईं अब्दुल क़यूम जे साम्हूं कोॾा भॼी वेहंदा आहिनि ख़ुदा जो कसम रब्बे मोहम्मद जो कसम 100 MNA 100 MPA कढ उन्हनि ख्वाब में भी उहा इज्जत न सोची हूंदी जेका मुंहिंजे शहीद बाबे जे खून जे सदके अल्लाह मूंखे इज्जत ॾिनी आहे मां खीसे में खणी घुमाईंदो आहियां इहे प्रोटोकॉल तव्हांजे MNA MPA वारा आख़िर असांजो मक़सदु छा आहे असां इक़्तिदार था चाहियूं असां MNA MPA बणजण था चाहियूं न कतई न तूं ग़लति थो सम्झे तुंहिंजा फोटार इक़्तिदार जा बुखिया हूंदा तुंहिंजा नवाब कोशिश का सवाल नहीं सघंदा हूंदा तुंहिंजा नवाबनि जे ओता तुंहिंजा ख़र्च हलाइण जे लाइ उन्हनि खे महकमनि जी ज़रूरत हूंदी मुंहिंजा उलमा इक़्तिदार जे लाइ मैदान में नथा बीहनि रब्बे मोहम्मद जो कसम असां जद्दोजहद था कयूं ग़रीबनि मिस्कीननि हारे लाइ मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ था कयूं असां जद्दोजहद था कयूं त समाज जी सिंध खे बाग़ुनि जे बाग़नि मां आज़ाद कराइण जे लाइ था कयूं असां जद्दोजहद था कयूं त दीन ऐं इस्लाम ऐं धरतीअ जी चौकीदारी जे लाइ जद्दोजहद था कयूं अॼु मां तव्हांजे दिलि जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो तव्हांजे सुतल ज़मीरनि खे जाॻाइण आयो अझो लट्टो ऐं अटो त फुरजी वियो नौकरी त कोन मिली तव्हांजा वसाइल त लुटजी विया न्याणियुनि जो इज़तूं तार तार पयूं थियनि
बच्चो ईमान आ ईमान, सब कुछ लुटजी फुरजी वियो, ईमान बच्चो आ ईमान। हाणे असांजे ईमान ते हमला है, बची धरती आ, हाणे असांजे धरती ते हमला है। करे कराची जे नाले ते तक़सीम जा नारा, करे सिंध जा जज़ीरा खपाइण जूं ॻाल्हियूं, करे थारे जो कारियूं जा जबल ठीके ते ॾियण जूं ॻाल्हियूं, करे ग्रेटर पंजाब जे नाले ते खोटकी ते कब्ज़े जा मंसूबा ठाहिया पिया वञनि। धरती बागुन जे बातन में आ, असांजी सिंध जा अंग ऐं तंग बागुन जे बातन में हिन। असांजो दीन ऐं ईमान हिन वक्त उन ते थाड़े हणण जी कोशिश कई पई वञे। दन दना ते कायदानी फिरंदा था वक़्त, कायदानी जो छा रोअण रोआ। तव्हांजे खोटकी ज़िले में, खोटकीअ में 5 खानदाननि घरनि बाकायदा वञी पंहिंजो पाण खे रजिस्टर करायो आहे। असां अॼु खां पोइ मुसलमान न आहियूं, अॼु खां पोइ यहूदी आहियूं, यहूदी। अमेरिका ऐं बर्तानिया ऐं ऑस्ट्रेलिया ऐं कैनेडा जी ॻाल्हि नथो कयां, तव्हांजे खोटकी जी। अॼु लारकाणे में मुसलमान देवबंदी चंद टकनि ऐं ॾोकड़नि ऐं लालचुनि जे एवज़ हुजूर जे ख़त्म नबूवत जा मुनकर थी गुलाम अहमद कादियानी जा पैरोकार बणिजी रहिया आहिनि। अॼु उमरकोट में, थरपारकर में, मीर प्रखास में, कराची में, नवाबशाह में असांजी अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि जे ख़त्म नबूवत जे ईमान ते धाड़ो हणी उन्हनि खे मलूम गुलाम अहमद कादियानी जो पैरोकार बणायो। कॾहिं जाॻंदो जॾहिं तव्हांजे घर में अची कुफर पहुचंदो, तव्हांजे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो हो, तव्हांजे सुतल ज़मीरनि खे जाॻाइण आयो हो, तव्हांखे दावत फिक्र ॾियण आयो हो। सब कुछ लुटजी ऐं फुरजी वियो हो। बच्चो ईमान आ ईमान, ईमान ते बि धाड़ा था लॻनि, धरतीअ ते बि धाड़ा था लॻनि। अचो अॼु मां सां आदिलपुर वारा फ़ाइदो कयो, जेसि ताईं सिसीअ में साहु आहे इंशाअल्लाह दीन जी भी चौकीदारी कंदासीं त धरतीअ जी भी चौकीदारी कंदासीं। नारे तकबीर। जेका मां सां निकिरी सघनि तोड़ ताईं रिश्तो वास्तो निभाए सघनि, सिर अॾीअ ते रखी सघनि, जान माल कुर्बान करे सघनि, उहे हथ खणी मां सां वाइदो कनि त इंशाअल्लाह दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदासीं। नारे तकबीर। तव्हां मैदान ते निकिरंदव, केड़ा केड़ा दोस्त मैदान ते निकिरंदा? पक्को वाइदो आहे, मुड़साणो वाइदो आहे, इस्लाम जे लाइ निकिरंदव, ख़त्म नबूवत जे लाइ निकिरंदव। हाणे हथ किरी पिया सफ़ा, ख़त्म नबूवत जे लाइ निकिरंदव, ॾाढी पटके मस्जिद ऐं मदरसे जे लाइ निकिरंदव, समाजड़ी सिंध खे बागुन जे वातन मां आज़ाद कराइण जे लाइ निकिरंदव, सिंध जे मासूम न्याणियुनि जे इज़तुनि जे चौकीदारी जे लाइ मां सां गॾु मैदान ते निकिरंदव। जाॾे सरिया ताॾे हलंदव, हिकु दफ़ो ॿीहर इस्लामाबाद सरिया हलंदव, पक्को मुड़साणो वाइदो, लाहौर सरिया हलंदव, कराची सरिया हलंदव, लारकाणे सरिया हलंदव। मां तव्हांखे सॼो आहे या न सॼो आहे? काई तारीख़ ॿुधण में नथी अचे? काई तारीख़? 26 तारीख़ लारकाणे में 10 लख गैरतमंद सिंधी जमा थींदा इंशाअल्लाह। 10 लख गैरतमंद सिंधी इंशाअल्लाह। सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾे में वॾो इज्तिमा हूंदो, जंहिंमें 10 लख गैरतमंद सिंधी जमा थी करे पंहिंजे मरहूम क़ाइद, शहीद इस्लाम, शहीद सिंध, शहीद मस्जिद, शहीद सजदा ख़ालिद महमूद सुमरे खे रूह खे पैगाम ॾींदा। ओ असांजा मरहूम क़ाइद विछड़ियो ज़रूर आहीं, विसरियो न आहीं। छा तव्हां सभु पंहिंजे मरहूम क़ाइद खे रुगो ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ न, उन जो रूह सां वाइदो करण जे लाइ त जेसि ताईं सिसीअ में साहु आहे तो वांगुरु तीर ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदासीं, तो वांगुरु हक़ ऐं सदाकत जा नारा बुलंद कंदासीं। छा तव्हां सभु 26 नवंबर ते मंझंदि जो 1 बजे लारकाणे पहुचंदव? केड़ा केड़ा दोस्त पहुचंदा? मां हथ ॾिसां। अल्लाह साईं तव्हांजो ऐं मुंहिंजो हामियो नासिर, ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना इल्लल बलाग। इन वक्त मां गुजारिश कंदुसि हज़रत साईं अब्दुल क़यूम साहब हाल जो जन के वक्त चंद दुआया कलिमात चई करे दुआ करें।